अस्सलामुअलैकुम नाज़रीन, सिंध अजरक ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। तव्हां सां मीरपुर ख़ास मां ख़बर शेयर कंदा हलूं। मीरपुर ख़ास माण्हू खंबे गुम करण कराची खिलाफ़ साज़िश करण खिलाफ़ सिंध प्रोग्रेसी कमेटी पारां प्रेस क्लब अॻियां जंहिं मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते मुज़ाहिरनि खे ख़िताब कंदे अॻवाननि ज़हूर लगारी, टीकम दास, वकील अब्दुल वहाब मरानी ऐं ॿियनि चयो त जेको हिते हक़ जी ॻाल्हि करे थो उनखे खंबे गुम कयो वञे थो, जंहिं बाद वारसनि खे चिचड़ लाश ॾिना वञनि था, जेका सरासरी ज़्यादती आहे। जॾहिं त कराची सिंध आहे ऐं सिंध कराची आहे। वफ़ाक़ पारां कराची जा इख़्तियार संभालण वारे अमल कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो, जॾहिं त वफ़ाक़ फाटा खे बि न हलाए सघियो, जंहिं बाद फाटा खे KPK में शामिल कयो वियो। उहो नाकाम वफ़ाक़ वरी कराची ते कब्ज़ो जूं कोशिशूं करे रहियो आहे, जेका हरगिज़ क़बूल न कयो वेंदो। हिननि मुतालबो कयो त गुम थियलनि खे कोर्ट में पेश कयो वञे ऐं कराची ख़िलाफ़ साज़िशूं बंदि कयूं वञनि, न त ॿी सूरत में एजाज़ जो दाइरो वसी कयो वेंदो। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।